अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वअशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजन मुनीरा मन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द रशद व क़द इहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वमन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुज़िउस सलात लम यबल्ला मिन हसनाति शैया। हम्दो सना किबरियाई अज़मत वॾाई रब करीम खे जुगाए जेको कुल कायनात जो अकेलो ख़ालिक़ मालिक आहे। बेहिसाब लातादाद दुरूद व सलाम आकाए दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामे नामी ज़ात किरामी ते ज़रा चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मोजिज़ सामीन बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम दोस्तों बुजुर्गो अल्लाह ताला जा किरोड़े लातादाद एहसानात व इकरामात जे रब करीम असां के इन मजलिस में शिरकत नसीब फरमाई। अजीजो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हर मजलिस में हर वक्त इनफरादी तौर ते या इज्तिमाई तौर ते सहाबन सां मुलाकात कंदे कान का वसियत नसीहत कंदा। रहबरी रहनुमा जो मक़सदी किरदारी हुअणु घुरिजे जो हू चङाई ऐं बहितरी ॾे वठी हले। पान करीम सल्लल्लाहु जन पूरी कायनात जे लाइ रहबरो रहनुमा थी करे आया। सैयदुल कौनैन हमेशह पंहिंजी उम्मत के उही वसियतूं नसीहतूं कयूं जेके दुनिया में खेनि कम ॾींहं त आख़िरत बि उन्हनि जी संवारी वञे। सिर्फ़ दुनिया जे मामलात में फ़ाइदे जो ख़बरूं उहे कंदा जिन से दुनिया सां मोहबत हूंदी। पर पाण करीमन तो पंहिंजो मक़सद ॿुधाए छॾियो। पाण करीमन फरमाए तो मुंहिंजो मिसाल ईअं आहे जीअं को मुसाफ़िर कंहिं वण हेठां वेहे
घड़ी खन शाम जो गुज़ारे करे, थोड़ी गर्मी ख़त्म करे, शाम में वेही वरी आराम करे अॻिते निकिरी पए त मुंहिंजी मंज़िल आख़िरत आहे। दुनिया जो मिसाल उम्मत खे सम्झायूं त तव्हीं सभई थोरी देरि लाइ जीअं महिमान बणिजी करे को अचे या मुसाफ़िर कंहिं वण हेठां थोरी देरि लाइ सुकून हासिल करे अॻिते निकिरी वञे। आख़िरत इहो असांजो असुल मक़ाम आहे, असुल जॻह आहे, असुल मक़सद आहे जंहिंजी जी कामयाबी लाज़मी आहे। पाण करीमन वसियतुनि नसीहतुनि में मुख़्तलिफ़ सहाबनि खे ऐं इज्तिमाई तौर ते वसियतूं कयूं, पर जेके सैयदना अली रज़ियल्लाहु ताला अन्हु खे वसियतूं पाण करीम ससुनि जन कयूं, वॾियूं अहम वसियतूं। जिन कमनि जो पाण करीमन सैयदना अली खे हुकुम सादिर फरमायो त उम्मत खे अली ॿुधा, जेको मौजूद आहे तिन खे ॿुधा, जेके परे आहिनि उन्हनि खे बि इतला ॾे। उहे नसीहतूं हिन करण जूं माण्हुनि में हुकुम शामिल आहे ऐं उहे वसियतूं पाण करीमन कयूं जेके अमल न आहिनि करणा, जिन अमलनि जे करे अल्लाह नाराज़ थो थिए, से बि सैयदना अली रज़ियल्लाहु ताला खे पाण करीमन ॿुधायो। असीं सहाबा इकराम सां मोहबत था कयूं, अहल बैत सां मोहबत था कयूं ऐं ईमान वारे जो इहो जुज़ आहे, ईमान जो हिकिड़ो जुज़ आहे मोमिन जे लाइ। त सहाबा इकराम सां मोहबत थो करे त अहल बैत सां मोहबत करणी आहे, अहल बैत सां मोहबत थो करे त सहाबा इकराम सां मोहबत थो करे, सहाबा इकराम सां मोहबत, अहल बैत सां मोहबत, नबी करीम सां मोहबत, अल्लाह जे दीन सां मोहबत। ही सॼो हिकिड़ो महवर आहे जेको हर मुस्लिम खे लाज़मी करणो आहे। त सैयदना रज़ियल्लाहु अली रज़ियल्लाहु ताला अन्हु खे कहिड़ियूं पाण करीमन नसीहतूं कयूं? उहे ख़ासि नसीहतूं हुयूं जेके 5 नसीहतूं अर्ज़ कंदुसि ऐं उहे नसीहतूं जेकर उन ते असां अमल कयूं त कामयाबी कामरान थी वञूं। यकीनन पाण करीमन जंहिं ॻाल्हि जो हुकुम सादिर फरमायो आहे त हीउ कमु करणो आहे, इन में असांजी दुनिया में भलाई आहे त आख़िरत में भलाई आहे, ऐं जंहिं कम खां पाण करीमन रोकियो त हीउ कमु न कजो, इन न करण में दुनिया में बि फ़ाइदो आहे त आख़िरत में फ़ाइदो आहे, ऐं जंहिं ख़िलाफ़ कमु कयो सो दुनिया में बि ख़्वार थियो आहे त आख़िरत में अञा वॾे में वॾो ज़ाबुन लथिया। छाजे करे जो पाण करीमन जो उसूल, पाण करीमन जो फरमान आली शान असांजे लाइ फ़ाइदो आहे। इहो ई उसवे हसना, इहो ई तरीक़ो आहे, इहो ई रहबरी आहे। फरमाए लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, ईमान वारो तव्हांजे लाइ मोहम्मद करीम जे फरमान में कामयाबी कामरानी आहे, संदन उसवे हसना में तव्हांजे लाइ कामयाबी आहे। पाण करीमन जहिड़े नमूने सां ज़िंदगी दुनिया जो तुर्द अमल गुज़ारे विया आहिनि, जेकर उन तरीक़े सां तव्हां गुज़ारींदो तव्हांखे फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। जेकर पाण करीमन जे ख़िलाफ़ जेको पाण करीम मना कयो आहे उन ते हलंदासीं त नुक़सान में वेंदासीं। सैयदुल कौनैन सैयदना अली रज़ियल्लाहु ताला खे वसियत करे फरमायो, अली 5 वसियतूं यादि कजां, उम्मत वारनि खे ॿुधाइजां, जेकर इन्हनि अमल कयूं त कामयाबी कामरानी जो रस्तो आहे, जेकर इन ते न हलिया त नाकामी नामराद थी वेंदा। मुंहिंजा साईं कहिड़ी वसियतनि पाण करीमन फरमायो, सभ खां पहिरीं वसियत आजिलू बिस्सलाह, अली तो यादि रखजां जॾहिं निमाज़ जो टाइम थी वञे देरि न कजां, निमाज़ ते जल्दी जल्दी पहुचजां, मतां क़ज़ा टाइम थी न वञे। अली सां मोहब्बत करण वारा, अहल बैत सां मोहब्बत करण वारा, पाण करीमन सां मोहब्बत करण वारा, सभ खां पहिरीं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अली खे फरमायो, अली निमाज़ जो ख़्याल कजां, मतां वक़्तु निकिरी वञे, मतां निमाज़ क़ज़ा थी वञे, ईअं न थिए जो मलकुल मौत अची वञे, ॿी निमाज़ अदा करण जो टाइम मिले ई न। इन करे निमाज़ जी पाबंदी लाज़मी आहे, सां बि वक़्त ते।
इन्न सलात कानत अल मोमिनीन किताबम मौकूता। अल्लाह फरमायो मोमिनीन जे लाए मूं नमाज जा फर्ज मुकर करे छॾिया आहिनि, इन जा वक़्त बि टाइम मुकर थी विया आहिनि। अज़ीज़ो अल्लाह ताला क़ुरान मजीद में नमाज जो ज़िक्र फरमायो, ज़कात जो ज़िक्र फरमायो, रोज़े जो ज़िक्र फरमायो, हज जो ज़िक्र फरमायो, उम्रे जो ज़िक्र फरमायो, हुकूकुल्लाह हुकूकुल इबाद जो ज़िक्र थियो, सारा ज़िक्र थिया जिन जो कंहिंजो बयान घटा केला हुक्म हिकु दफ़ा कंहिंजे लाइ ॿ दफ़ा कंहिंजे लाइ टे दफ़ा, पर यकीन रखो हिकिड़ो दफ़ो क़ुरान मजीद में हुक्म थी वियो उन ते हलणो आहे। पर नमाज़ उहा शइ आहे जंहिं लाइ अल्लाह ताला 5 वक़्त हर ॾींहं में हुक्म थो सादिर फरमाए। कंहिंजे ज़रिए ही मौज़िन 5 दफ़ा तोखे सॾींदो आहे हय अलल सलाह हय अलल फलाह, हलिया कामयाबी ॾे, हलिया कामरानी ॾे, अच कामयाबी ॾे, अच फलाह ॾे, अच फ़ाइदे ॾे। ही अल्लाह जो सदा मौज़िन कासिद अल्लाह जे तरफ़ां मैसेंजर आहे, तोखे आवाज़ थो ॾेई करे 5 दफ़ा सॾु कंदो आहे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अल्लाह सभिनी खां वॾो आहे, पहिरीं अल्लाह ताला जो ख़ौफ़ ॾियारींदो आहे। ख़बरदार थी पूरी काइनात में केॾा बि ताक़तवर छो न हुजनि, सभु कमज़ोर आहिनि, पर अल्लाहु अकबर अल्लाह मिड़नी खां वॾो आहे। ॿियनि जे सॾ ते तो ध्यानु धरी थो, अल्लाह जे सॾ ते जल्दी पहुच मता अल्लाह नाराज़ थी पए। फरमाई 5 दफ़ा निमाज़ ला हुकुम तो थे, इबादत काई अहिड़ी कान्हे का जे लाइ 5 दफ़ा रोज़ानी सॾ ते। ये निमाज़ जी अहमियत है। तॾहिं पाण करीम फरमाया निमाज़ जो ख़्यालु कजां मता निमाज़ निकिरी वञे। वो फरमान लगा अपनी निशान जो ख्याल कजा तोखे क़त्ल कयो वञे, जिस्म जा टुकड़ा टुकड़ा कया वञनि, बाह में तुंहिंजे जिस्म खे साड़ियो वञे, राख कयो। हज़रत ईसा खे खणी आया हंज में, यहूदी अॻी मक्कारनि कान का ख़बरूं खणी आया। जॾहिं बीबी मरियम ते घेरा कयो चवण लॻा मरियम ही बारो तो किथां दो आ, न तुझी शादी थी न तुझो घर वारो आ, ही तो कीअं गलत कम कयो आ, न तुझी अम्माड़ी हुई न तुझो अबोड़ो हो, मरियम ही बारो किथां आयो आ। अल्लाह अकबर, अल्लाह के निशानी दिखानी हुई, यहूदन के समझानो हो, ईसान के समझानो हो, मजूसन के समझानो हो, पूरे कुफर के समझानो हो, मोमिनन के भी समझानो हो। ओ अल्लाह जो आदम के बगैर माई पीजे पैदा दो करे सके, सो ईसा के बगैर पीजे पैदा करण ते कादिरा। जॾहिं बीबी साहबा खणी करे सैयदना ईसा के हंज में आई, सभिनी यहूदन पुछा के ही छा थी वियो। बीबी मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम ने ख़दशे जे करे अगे रोई नो मिटो कबल हाजा कुंतु नसीयम मनसिया, मुझा अल्लाह मुखे मौत अची वने हा इन ॾींहं खां अॻे, हाणे आऊं छा जो कयां। हिननि खे कीअं यहूदन खे जवाब ॾींदुसि, ही त मूं ते तरह तरह जा इल्ज़ाम हणंदा, मूं ते आङुर खणंदा त ही ॿारड़ो किथां आयो आहे, न मुंहिंजी शादी थी आहे न कंहिं बशर मूंखे हथ लातो आहे। मुंहिंजा रब करीम ही वॾी आज़माइशी आहे। अल्लाह फरमायो मूं ॾिनो बि तोखे ईसा पुट आहे, औलाद तोखे थींदो, पर मरियम इहो मुंहिंजे अमर सां थियो आहे। तुंहिंजी हिफ़ाज़त करणु मुंहिंजे रब जो कमु, अहिड़ी हिफ़ाज़त कंदुसि, अहिड़ो तरीक़ो थींदो जो दुनिया हैरान रहिजी वेंदी। जॾहिं घेराव कयो यहूदन बीबी साहबा के पुछण लगा, को किथां बियो सुवाल करे, को किथां बियो सुवाल करे। फरमायो बीबी तूं न ॻाल्हाइजां, इशारे सां कंहिंखे इशारो कजां, इन ॿार ईसा के पंहिंजे हंज में इशारो कजां। ईसा पाणे ॻाल्हाईंदो, 3 ॾींहं जो ॿारड़ो ॼावल। अल्लाह अकबर। जमला ईसा यहूदन घेराव करे पुछण शुरू कयो, बीबी साहबा इशारो कयो, फइशारत इलैहि, इशारो करे चई हिन खां पुछो। कालू कैफ़ नुकल्लिम मन कान फिल महद सबिया,
चवण लगा मरियम छा पी करी हिकिड़ो तो हेॾो वॾो मामलो कयो आहे ॿियो असां वॾनि ते तूं मज़ाक़ूं बि करी कैफ़ नुकल्लिम मन कान फिल महद सबीया कीअं सां ॻाल्हाईंदो जेको अञा पींघड़े में नंढड़ो ॿार आहे हिनखे कीअं 3 ॾींहंनि वारो ॿार ॻाल्हाईंदो कॾहिं थियो ई कोन्हे को हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम निहारे करे क़ौम खे पंहिंजी अम्मा ॾे चहिरो करे निहारे करे आंगुर मथे करे चवंदो इन्नी अब्दुल्लाह आतानी किताब वजअलनी नबिया वजअलनी मुबारकन ऐनमा कुंतु वऔसानी बिस्सलाति वज़्ज़कात मा दुमतु हय्या चवण लॻो इन्नी अब्दुल्लाह ऐं अल्लाह जो बानो आहियां इन्नी अब्दुल्लाह ऐं अल्लाह जो बानो आहियां आतानी किताब वजअलनी नबिया ओ यहूदियो मूंखे अल्लाह किताब हींअर ई ॾेई करे मोकिलियो आहे और मूंखे नबी करे मोकिलियो आहे वऔसानी बिस्सलाति वज़्ज़कात मा दुमतु हय्या मुंहिंजे अल्लाह मूंखे वसियत करे मोकिलियो आहे इन्हनि खे ॿुधा त तव्हांखे निमाज़ पढ़णी आहे त ज़कात तव्हांखे ॾियणी मुंहिंजा अज़ीज़ो ही निमाज़ जो ताक़ीद आहे जो 3 ॾींहंनि जो ॼावल ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम पूरी क़ौम खे सम्झाए पियो छा पियो सम्झाए पहिरीं पंहिंजी माउ जी सफ़ाई पेश कंदो आहे त आउं अल्लाह जो ख़ल्क़िल माण्हू आहियां ऐं अल्लाह जो पुटु न आहियां छो जो अॻिते हली करे ईसाउनि चयो हो त ईसा अल्लाह जो पुटु आहे नऊज़ बिल्लाह मिनहा मरियम हुनजी घरवारी आहे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरियों लफ़्ज़ में चयो इन्नी अब्दुल्लाह ऐं अल्लाह जो आहियां अल्लाह मूंखे मोकिलियो आहे ताकि क़ौम वारनि खे ऐं निमाज़ी बनाए ज़कातूं ॾियणु सेखारे निमाज़ जो ज़िक्र आहे ठीक थिए तॾहिं पाण खे अली पहिरीं निमाज़ जो ज़िक्र निमाज़ टाइम ते अदा कजां मतां निमाज़ तो का रहिजी वञे अॼु दोस्त ऐं अहबाब जी फोन थी अचे असां उथी था बीह रहूं जंहिंसां मोहबत आहे असांजी वॾेरे जी काल अचे राति जो चौधरी साहब जी काल अचे रात जो जमींदार हुकुम करे आधी रात जो बाबा साहब सॾ कयो आहे त माण्हू पहुची थो वञे पर हिनखे फुर्सत बि आहे का तकलीफ़ बि कान्हे का बीमारी बि कान्हे का अल्लाह जी रोज़ी खाए पियो 24 कलाक 24 कलाकनि में 5 वक़्त निमाज़ फर्ज़ ऐं वक़्त जेकर 10 मिंट सी ॾियूं तॾहिं 50 मिंट मूंखे ॿुधाए त कहिड़ी तकलीफ़ थी ऐं अल्लाह बि राज़ी थी वियो अल्लाह जो ज़िक्र अल्लाह सुब्हानहु व तआला अपने बंदनि खे फरमाए मुंहिंजो ज़िक्र कयो फज़कुरूनी अज़कुरकुम मुंहिंजा बाना मूंखे यादि कयो तव्हांखे यादि कयां जेको मूंखे यादि करे थो हुनखे यादि थो कयां जेको शुक्र अदा करे थो हुनते महिरबानी थो कयां अल्लाह ताला निमाज़ खे बि ज़िक्र सॼो आहे यादि रखिजो दुनिया में जेके बि ज़िक्र कंदा रहो सारो सॼो ॾींहुं सुबुह शाम अल्लाह अल्लाह कंदा रहो पर जेसीं निमाज़ न पढ़ंदे तुंहिंजो ज़िक्र कामिल मुकम्मल न आहे छो जो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह फरमायो ओ मूसा अक़िम सलात लिज़िक्री इन सातातियतुन यकादु फ़ीहा लतज़ा ओ मूसा जे कर मुंहिंजी यादगिरी करणी अथई मूंसां मोहबत करणी अथई मूंसां प्यार करणो अथई त मुंहिंजो ज़िक्र कर ऐं निमाज़ पढ़ तुंहिंजो ज़िक्र क़ाबिल थी अॼु निमाज़ नथो पढ़ी त पोइ ज़िक्र कम जो न आहे बेशक तव्हां अल्लाह जो नालो वठंदा रहो पर निमाज़ न पढ़ंदो त अल्लाह राज़ी कॾहिं बि कोन थींदो पाण करीम अस्सलात मेराजुल मोमिनीन निमाज़ मोमिन जो मेराज आहे अस्सलात कुर्रत ऐनी निमाज़ मुंहिंजी अखियुनि जो ठार आहे कुफ्र जे दरमियान ऐं मोमिन जे दरमियान निमाज़ जो संदो आहे निमाज़ में कपड़ा पाक था थियनि निमाज़ में जिस्म पाक थो थिए निमाज़ी बानो थी थो वञे यादि रखिजो पोइ दिलि बि निमाज़ सां पाक थी थिए जेको बेनिमाज़ी आहे उनजी दिलि जी का बि गारंटी कान्हे पाण करीमन फरमायो त हिकिड़ो जुमो रहिजी वियो दिलि ते कारो दाग आयो ॿियो जुमो छॾे नई अञा कारो दाग आयो टियों जुमो छॾे नई त पूरी दिलि कारी थी वञे पुछा कयो या रसूल अल्लाह थांव ज़िंदगी वेंदो आहे कटिजी वेंदो आहे उनखे कली कंदा आहियूं आख़िरकार दिलियूं कटिजी वञनि दिलनि ते मर थी वञे मेराप थी वञे दिलियूं कारियूं थी वञनि इन्हनि खे कीअं साफ़ कयूं पाण करीमन फरमायो आहे जिलावा तिलावतुल क़ुरान व ज़िक्रुल्लाह इन्हनि जो रंगण इन्हनि खे साफ़ करण इन्हनि दिलनि ते नूरानी ते चिमकाट आणी अथव त अल्लाह जो ज़िक्र कयो ऐं तिलावत कलाम पाक कयो मूं अर्ज़ु कयो त अल्लाह जो ज़िक्र निमाज़ में आहे
हिकिड़ो हज़रत अली खे इहा वसीयत ॿी वसीयत पाण करीमन कहिड़ी कई आहे। पाण करीमन फरमायो त अली ॿी वसीयत ज़हन सां ॿुधां ध्यानु ॾेई करे ग़लती का थी वञे लर्ज़श का थी वञे जल्दी अल्लाह खां बख़्शराइजां। इन करे जो ख़बर न आहे मौत केॾी महिल वाक़ई थी वञे बख़्शण जो मौक़ो ई न मिले। तॾहिं अल्लाह फरमायो सभ खां वधीक बाना मूंखे उहे महबूब आहिनि जेकर उन खां का ग़लती थी वेंदी आहे जल्दी जल्दी हू तौबा इस्तग़फ़ार कंदा आहिनि ऐं तौबा इस्तग़फ़ार करण जे करे उन्हनि खे आउं माफ़ कंदो आहियां। जेको अस्तग़फ़िरुल्लाह नथो करे अल्लाह खां पनाह नथो घुरे गुनाहनि खां बचाव जो दिफ़ा नथो घुरे या गुनाह करण खां बाद में अस्तग़फ़िरुल्लाह नथो करे अल्लाह खां नथो बख़्शाए उन जे लाइ बख़्शिश ई न आहे। गुनाह थी वञे को ग़लती थी वञे तो जल्दी बख़्शराइजो मता मौक़ो न मिले बख़्शराइण जो। असां सुबह खां वठी राति ताईं केतिरा ॾोह था कयूं कॾहिं सोचिए त राति जो बख़्शराए करे सुम्हूं ऐं जेकर निंड में निंड अची वञे त पोइ उन जो छा हाल थींदो। ऐं बख़्शिश बि जेको आहे सो उन जे लाइ जेको बख़्शाए वॾो सखी आहे हातिम वॾो सखी आहे। तव्हां ॿुधो हूंदो अरब जो वॾो सखी अदी बिन हातिम हातिम जो पुटु आहे अदी नबी करीम खां सुवाल कई सैयदना अली पाण करीमन खे अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह मुंहिंजो अबू हातिम अरब में मशहूर सखी हो को बुखियों जे दरवाजे त न वेंदो हो मशहूर सखी आहे भला उन जे लाइ जन्नत जो ऐलान आहे जहन्नम जो ऐलान आहे उहो त फोत थी चुको आहे तव्हांजे नबूत खां पाण करीमन फरमाया थी तुंहिंजो अबो वॾो सखी हो ख़ैरो ख़ैरातूं जाम कंदो हो सभिनी खे ख़बर हुई पूरे अरब में मशहूर हो पर इन में इहा ग़लती हुई जो अल्लाह खां कॾहिं न बख़्शराई। अल्लाह एॾो नाराज़ थी पियो जो अदी तुंहिंजे पीउ हातिम लाइ जन्नत जा दरवाज़ा बंदि आहिनि इन करे जो हिकिड़ो दफ़ो बि अस्तग़फ़िरुल्लाह हुन न कयो हो। पाण करीमन फरमायो अल्लाह खां बख़्शराईंदो आहियां। हिकिड़ी हदीस में आयो त 70 दफ़ा इस्तग़फ़ार कंदो आहियां ॿी हदीस में आयो त 100 दफ़ा इस्तग़फ़ार कंदा आहियूं। पाण करीमन फरमायो उम्मत वारो तव्हां कम अज़ कम 70 दफ़ा 100 दफ़ा अल्लाह खां बख़्शाईंदा रहो। अल्लाह खां जेतिरो बख़्शाईंदो एतिरो अल्लाह महिरबान तव्हां ते थींदो ऐं बख़्शाइण जे करे अल्लाह ताला केॾो महिरबान थो थिए। हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम वटि क़ौम आई चवण लॻा नूह तूं अल्लाह जो बरगुज़ीदा बानू आहीं ईमान कोन था नादो पर सम्झनि पिया ऐं मञनि पिया त अल्लाह जो नबी आहे। चवण लॻा हाणे त कहत सालियो टेम अची वियो आहे बरसात बरसे ई कोन थी बारिश पवे ई कोन थी मवेशी बुख पिया मरनि जानवर बि मरनि पिया इंसान बि मरण वारा आहिनि। हाणे पाणी जी बि एॾी खोट आहे न सलो ज़मीन मां उगे थो फसलनि जी बि तकलीफ़ आहे। हाणे नुंहं का दुआ घुर या का पॉइंट ॿुधा जंहिंजे करे अल्लाह महिरबानी करे बरसात बरसाए। हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम बहितरीन रस्तो ॿुधायो आहे कहिड़ो बख़्शिश आहे जेको पाण करीमन हज़रत अली खे ॿी वसियत कई आहे कुल तस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा युरसिलु समा अलैकुम मिदरारा व युमदिदुकुम बिअमवालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा। हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा क़ौम वारो परेशान न थियो हिकिड़ो ई नुस्ख़ो आहे जेकर इन खे आज़माईंदो कामयाब थी वेंदो। चवण लॻा नूह ॿुधा कहिड़ो आहे फरमाइण लॻो कुल तस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा तव्हां इस्तग़फ़ार कयो तौबह तौबा थियो बख़्शायो अल्लाह खां इन्नहु कान गफ़ारा अल्लाह गफ़ारा तव्हांखे माफ़ कंदो। पोइ छा थींदो केतिरा फ़ाइदा बख़्शिश में आहिनि केतिरा इस्तग़फ़ार में आहिनि ॾोहनि जी बख़्शाइण खां बाद में अल्लाह ताला केतिरी महिरबानी कंदो। फरमाई युरसिलु समा अलैकुम मिदरारा पहिरियों फ़ाइदो अल्लाह ताला तव्हांखे आसमान मां बरसात
माना पानी वसाईंदो, मींहुं वसाईंदो। आसमान खे हुकुम थींदो, मींहुं वसण शुरू थी वेंदो। ॻणींदा वञिजो। युरसिलु समा अलैकुम मिदरारा व युमदिदुकुम बिअमवालिन व बनीन। बारिश वसंदी, युमदिदुकुम बिअमवालिन व बनीन। अल्लाह ताला तव्हांजी मदद करो, तव्हांखे वधाईंदो माल ॾियण में। व बनीन, वॾी ॻाल्हि थी वई भी त तव्हांखे पुट ऐं औलाद मिलंदो। ॻाल्हि सम्झ में अचे पिया? माण्हू चवंदा आहिनि साईं असां लाइ दुआ घुरो त औलाद थिए। दुआ आहे त इस्तग़फ़ार कयो। छो जो हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम आदम सानिया अल्लाह जो नबी आ। 950 साल तबलीग कई दसि, जंहिंजे दुआ जे करे क़ौम जेका तबाह आख़िर में थी वई, उहो नबी बि तव्हांखे ॾस ॾे त माल कीअं तव्हांखे मिलंदो, अल्लाह जी रहमत कीअं तव्हां ते मथां नाज़िल थींदी ऐं औलाद कीअं तव्हांखे नसीब थींदो। युमदिदुकुम बिअमवालिन व बनीन वयजअल लकुम जन्नातिन वयजअल लकुम अनहारा। जॾहिं बरसात पवण शुरू थी वई त ज़मीन पंहिंजा सल्ला उगाईंदी, इन मां बाग बहारियूं थी वेंदियूं, फसल थियण तैयार थी वेंदो, मेवा ऐं फ्रूट थी वेंदा। जॾहिं तव्हां खाइण शुरू कंदो, अल्लाह तव्हां में कुवत ॾींदी, कुवत जे बाद में तव्हांखे औलाद बि अल्लाह अता फरमाईंदो। फरमाइयो सारो कुझु राज़ रखियल तव्हांजी बख़्श में। तॾहिं हज़रत अली खे ॿी वसियत थी बख़्श थी। अली ग़लती थी वञे बख़्शा जा। टी वसियत कहिड़ी आहे? पाण करीम फरमायो अली तोखे टी वसियत थो कयां। जी साईं कहिड़ी वसियत आहे? पाण करीमन फरमायो जेकर तुंहिंजे घर में मैयत थी वञे, जल्दी जल्दी हुनखे दफ़नाइण जी कोशिश कजां। मैयत खे घणो वक़्तु घर में न रखिजो। अवांखे अर्ज़ थो कयां त ॿुधायो असां वटि कहिड़ो रवाज ऐं रस्म रीत आहे। कई साल पोड़ो बीमार रहियो, पुछण कोन आया, न मिट न माइट न रिश्तेदार। पियो वीचारो खट ते साल गुज़री विया, केरु पुछण बि कोन आयो। हालांकि मरीज़ खे पुछण जो केॾो अजर आहे। पाण करीम फरमाया त 70,000 फ़रिश्ता दुआ था कनि उन शख़्स जे लाइ जेको मोमिन खे मुस्लमान खे रुगो पुछण वेंदा तबियत तुंहिंजी कीअं आहे। छो जो हू बीमारी जी हालत में ॿाहिरि निकिरी कोन थो सघे, हुनदा केरु कचहरी करे कोन थो सघे। हुनखे आथत ॾियण, हुन लाइ दुआ घुरण, वञी करे मुलाक़ात करण, मिली अचण। पाण करीम फरमाया जेतिरो वक़्तु वेठो आहे, जेकर सुबुह खां वठी वियो आहे त रात ताईं फ़रिश्ता दुआ पिया घुरनि। जे रात जो विया त सुबुह ताईं 70,000 फ़रिश्ता दुआ था घुरनि त ही अल्लाह तुंहिंजे कुर्ब ख़ातिर ख़ुलूस दिल सां मुस्लमान जी तबियत ॾिसण वियो, हुन खां पुछण वियो, हाल अहवाल करण वियो। मुंहिंजा मालिक हिनखे माफ़ कर। 70,000 फ़रिश्ता दुआ था घुरनि। मरीज़ पियो आहे, साल गुज़री विया, मिट माइट पुछण कोन आया। हाणे पोड़ो वीचारो वफ़ात करे वियो आहे। हाणे सॼो ॾींहुं जनाज़ो पियो आहे। अबा हू बचे ॾिसण, हू बचे ॾिसण, हू बचण। एॾो हुनखे लाचार हो त बीमार खे पुछण अचनि, हा पुछण कोन आया। अब अच्छा आख़िरी दीदार जे लाइ रखियो वेठा आहियूं। शहदादपुर में वाक़ियो थियो। अमेरिका में हिकिड़े शख़्स जी न्याणी रहंदी हुई। चौधरी साहब हले केतिरो वक़्तु वीचारो बीमार रहियो, न धीउ आई अमेरिका मां ॾिसण जे लाइ, न न्याणो आयो। 3 ॾींहं हुनजो जनाज़ो रखियो आहे। बर्फ़ पिया हुनखे पूरी न बर्फ़ में पिया रखनि, एसी में रखियो वेठा आहिनि। 3 ॾींहंनि ताईं त धीउ अचे, उनजो जो मुंहुं ॾिसे, जीअरे बीमारी वारे खे पुछण कान आई। असां में बि इहा हालत आहे। हज़रत अली खे पाण करीमन वसियत फरमाया त अली जेके शख़्स फोत थी थो वञे, न्याणी आया, पुट आ, मर्द आया, औरत आ, जल्दी हुनखे कब्रिस्तान में पहुचायो, देर न कयो। जे नेकोकार आ त फ़रिश्ता इंतज़ार पिया कनि क़ब्र में हुनजो। जे ग़लति आहे, कहिड़े बि नमूने सां को मुस्लमान फोत थी थो वञे, अल्लाह जे सुपुर्द कयो, रब जाणे उबान। तॾहिं इहा ॿी वसियत। टी वसियत हज़रत अली खे पाण करीमन। चौथी वसियत
पाण करीमन फरमायो अली चौथी वसियत याद कजा जंहिं शख्स खां तो कर्ज खयो आहे उनखे कर्ज अदा कजा इएं न थिए जो तोखे मौत वाक़ अची वञे कर्ज माफ़ कंहिं बि सूरत में कोन थींदो जिन्जो कर्ज तव्हां खयो आहे वअदुल अमानात इला अहलिहा कंहिंजी अमानत मां वटि पयल आहे तव्हांजो कर्ज कंहिं वटि पयल आहे उहो कर्ज अदा करे पोइ ज़िंदगी में दुनिया में उहो अदा करे छॾियो इहो न सोचिजो त असांजो औलाद भरींदो औलाद 3 ॾींहंनि खां बाद में क़बर जे क़रीब बि कोन ईंदो असां जेके कर्ज खणूं था छा लाइ कर्ज खणूं औलाद लाइ वठंदासीं मजबूरी आहे ऐं मजबूरी में वरी सूद ते कर्ज खणबो व्याज ते अल्लाह ऐं रसूल सां जंग जो ऐलान आहे पाण करीमन फरमायो अल्लाह क़ुरान पाक में फरमायो त जेको शख्स सूद ऐं व्याज खणे थो घाटी वाधी जी उनजी लाइन देना इहो अल्लाह ऐं रसूल सां जंग जो ऐलान थो करे कई मूं निमाज़ी ॾिठा जेके व्याज खोर जेको खणे थो तंहिंखे त मजबूरी आहे वॾे में वॾी न खणे पर ॾियण वारो सोचे त कीअं भरींदो हिकिड़े माण्हू खां पुछा के तूं ख़ैर में व्याज यार मजबूरी पासे में ज़मीन जो टुकड़ो ते खतो मुंहिंजो ॿियो को खणी वेंदो इहा मजबूरी आहे इहो अल्लाह सां जंग जो ऐलान आहे जगह पासे में खती पे मुझे पर हाणे ही जगह सुठड़ी आहे औलाद बचण लाइ खण पे व्याज ते बुआ खई पाण मरी वियो औलाद जो कर्ज बि कोन थो भरे क़बर छिकजे पई केरु हिसाब ॾींदो तंहिं करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मैयत जे मथां बीठा आहिनि जनाज़े जो टाइम थी वियो आहे सैयदुल कौनैन फरमाइनि था ही कंहिंजो जनाज़ो आहे अल्लाह जा नबी अजनबी आहे सुञाणो उनखे कोन था छोजो पाण करीम वटि जेके कलमो पढ़ण आया से सारा इलाइक़े जा कोन हा अजम मां बि आया हा को फारस मां आयो हो को किथां आयो हो को किथां आयो हो अल्लाह जा नबी हिन साहबी खे जी सुञाणो कोन था पाण करीमन फरमायो जेकर हिन ते कर्ज़ आहे त केरु अदा कंदो जेसीं ऐलान नथो थिए तॾहिं पाण करीमन उन जे मथां जनाज़ो नथा पढ़नि मुसलमान तूं सोच जा मौलवी साहब तमामु ॿुधो आलिमो ॿुधो हाफ़िज़ो ॿुधो इमाम यादि रखिजो जॾहिं जनाज़े जो टाइम थी वञे त ऐलान कयो त हिन जो कर्ज़ केरु भरींदो जेसीं केरु कर्ज़ लाइ ऐलान न करे तेसीं जनाज़ो न पढ़ो ख़बर त माण्हुनि खे पए त कर्ज़ केतिरो मुसीबत आहे पाण करीमन जॾहिं ऐलान फरमायो पुछा कयूं चयोसीं असांखे ख़बर न आहे को मिट माइट न आहे रिश्तेदार न आहे पाण करीमन ऐलान कयो मुंहिंजा साबियो मुंहिंजे हिन अजनबी साहबी ते जेकॾहिं कंहिंजो कर्ज़ आहे त मूं मुहम्मद खां वसूल कजो पाण करीमन ऐलान करे उन खां बाद में जनाज़ो पढ़ायो पूरी उम्मत खे सबक मिली वियो आहे त जंहिं ते कर्ज़ आहे सो कर्ज़ अदा करे वञे जेकर पाण थो ॾेई सघे तुंहिंजो औलाद भरे न तुंहिंजो जनाज़ो बि न पढ़ायो वञे जो पाण करीमन फरमायो त जेको शख्स मुजाहिद आहे अल्लाह जी राह में जिहाद कंदो आहे जिहाद में ही शहीद थी वियो आहे ज़मीन ते खून जो कतरो न जो किरियो कोन्हे को अल्लाह ताला सारा ॾोण जा माफ़ करे छॾींदो आहे पर कर्ज़ कॾहिं बि माफ़ न थींदो आहे अॼु जंहिंखां असां कर्ज़ खयोसीं असीं ताक़तवर बणिजी वियासीं जंहिं वीचारे जो कर्ज़ आहे तव्हांखे लीलतूं थो करे मिनथूं बि करे पियो आदियूं बि करे पियो हू कर्ज़ ॾेई करे अड़जी वियो आहे वठण वारो दिलेरी शेर थी वियो आहे यादि रखजांइ दुनिया में तो कर्ज़ खदो आहे आख़िरत में कीअं भरींदे आख़िरत में तोखे ॾियणो पवंदो कीअं हिसाब किताब ॾींदे तंहिं करे पंहिंजी ज़िंदगी में कर्ज़ ॾेई जान छॾायो प्रॉपर्टियूं तो खपाए बि कर्ज़ ॾियो हे प्रॉपर्टियूं तव्हांखे कमु न ॾींदियूं ऐं औलाद जो आसरो बि न कजो ही 3 ॾींहं जेको तॾहिं थो वेहे न औलाद असांजो उहो बि दोस्तनि यारनि सां चोथे ॾींहं ते मज़रत थो करे त यार मूं तुंहिंजी फोन अटेंड कान कई मैसेज कोन कयमि व्हाट्सअप ते तोखां परे हुउसि फेसबुक में कोन हलायो यार मजबूरी बाबो फोन थियो मस मस 3 ॾींहं तॾो कयो तो माण्हू जान सां ई छॾी आहे हाणे बि त कचहरी कयूं जॾहिं पीउ जे मरण में भी तकलीफ़ न अची वई ते ॿिए हंधि किथे मरिया ते 3 ॾींहं मूं तॾो छो कयो आहे
उन औलाद जे आसरे ते असीं कर्ज पिया खणूं, उन औलाद जे लाइ असीं व्याज पिया खणूं, उन औलाद जे लाइ असीं सूदी थी विया आहियूं। अल्लाह जे हज़ूर में असीं गुनहगार पिया थियूं। कीअं भरींदासूं? असां में ताक़त एतिरी कान्हे का। अल्लाह अकबर। इहा चौथी वसियत आहे। पंजी वसियत पाण करीम सल्लल्लाहु फरमायो अली पंजी वसियत इहा आहे, न्याणी जवान थी वञे उनजो हमसर हिकु जहिड़ो हम उम्र नेक शख्स हुन जे लाइ मुंतखिब करे उनजी शादी कराइजां, मतां इन मामले में लेट करी। अजीज़ो कंहिं ॻाल्हि ते अमल कयो आहे, केरा जो अमल थो करे ने ॻाल्हि ते। कई साल गुज़री विया, न्याणियुनि जे मथे में चांदी अची वई, असांखे एहसास ई कोन थियो। अल्लाह जो अमर आहे त उनजी शादी करायो, इहो हक़ अदा कयो। यादि रखिजो, ही न्याणियूं त ख़ामोश आहिनि, इन जूं ज़बानूं ख़ामोश आहिनि। अल्लाह ताला जी ज़बान ते मोहर लॻाए छॾी आहे, पर तव्हां कीअं जवाबु ॾींदो? मक्के जा कुरैशी हिकिड़ो दफ़ो न्याणी खे क़त्ल करे छॾींदा हुआ। छाजे करे इहा ख़बर अथव? उहे क़त्ल न करे कंदा हुआ त न्याणी जवान थींदी, हिन जी शादी कराईंदासीं, असांजो नक कपजी वेंदो। एक थींदा हुआ। ॿियो न्याणी वॾी थींदी, औलाद न्याणी वॾी थिए वरी जायदाद मां हिसो घुरंदी। हू पहिरें ॾींहुं न्याणी ॼमंदी उनखे क़त्ल करे छॾींदा। इहो ख़ासि करे दाइन जी ज़िमेदारी, त जेका दाई मुक़ररु हूंदी त जेको ॿार ॼमे न्याणी जो पुटु हुजे हुनखे छॾे ॾिए, पुट ते फ़ख़ुरु आहे, न्याणी खे क़त्ल करिणो आहे। इहो रहमतुल आलमीन पाण करीम सल्लल्लाहु नबी रहमत आया, जो अल्लाह जे नबी फरमायो ख़बरदार थियो, न्याणियूं अल्लाह जी रहमत आहे। तव्हां उन्हनि खे ॾिसी करे न्याणियूं ॼमनि त तव्हांजो मुंहुं ख़राब न थिए। छाजे करे? जो अल्लाह जूं रहमतूं आहिनि। जंहिंजे घर में न्याणी ॼमे थी, अल्लाह जी रहमत ॼमे थिए पैदा थिए थी, ऐं अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थिए थो। पाण करीम फरमायो जंहिंजे घर में न्याणी ॼाई आहे, मलाइक मुक़रर थी वेंदो आहे, जे घर जे मथां जी ऐलान कंदो आहे, ओ घर वारो तव्हांजे मथां मुबारक हुजे, तव्हांजा रहमत अल्लाह ताला नाज़िल कई आहे। क़ुरान मजीद में मौजूद आहे, हदीस में मौजूद आहे, किथे बि पुट जे लाइ सलामी रहमत जो ऐलान न थियो। वारो तव्हां ते, तव्हांखे मुबारक हुजनि जो तव्हांजे घर में न्याणी पैदा थी। असां वरी न्याणी ॼमंदी आहे त मुंहुं ई ख़राब थी वेंदो आहे। पुटु ॼमंदो आहे त दुल्हन तमामनि में वॾियूं छटियूं कबियूं आहिनि, बिदतुनि जूं रस्मूं थींदियूं आहिनि, ॻोठ में वॾा ॻाइण थींदा आहिनि, ख़ुशियूं थींदियूं आहिनि, मिठाइयूं तक़सीम थींदियूं आहिनि, पर न्याणी ॼमंदी आहे ज़ल वजहू मुसवदतन फहुव क़ज़ीम। अल्लाह फरमायो त मके जे काफ़िरनि में इहा रिवायती रीत हुई त उन्हनि जे घर में न्याणी पैदा थींदी हुई त जो मुंहुं कारात जी कारो थी वेंदो हो त न्याणी छो पैदा थी आहे। अॼु मुसलमान जे मुंहं में बि जेकर न्याणी जे करे गुंजदा पहुतो, मके वारनि जी रीत ते आहे, मोहम्मद करीम जे उसूल ते आहे कोन को। यादि रखिजो, पाण करीम जो पूरो ख़ानदान अहल बैत किथां थियो? 4 न्याणियूं पाण करीम जो। अम्मा ज़ैनब रज़ियल्लाहु ताला अन्हा, जंहिंजो शोहर अतर हज़रत अब्बास, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी न्याणी बीबी उम्मे कुलसूम रज़ियल्लाहु ताला अन्हा, जंहिंजो शोहर हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु। 3 न्याणी नबी करीम जी बीबी रुकैया रज़ियल्लाहु ताला अन्हा, जॾहिं हिकिड़ी घरवारी वफ़ात करे वई आहे, ॿी घरवारी ॿी न्याणी नबी करीम हज़रत उस्मान खे ॾिनी आहे, उनजो बि घरवारो हज़रत उस्मान आहे, तंहिं करे सैयदना उस्मान खे ज़िन्नूरैन चइबो आहे। 4थी न्याणी नबी करीम जी अम्मा फातिमा ज़हरा ख़ातून जन्नत, पाण करीम ससुन जी न्याणी आहे, जंहिंजो शोहर हज़रत सैयदना अली उल मुर्तज़ा आहे, हसनैन जो अबू आहे। अम्मा फातिमा ज़हरा जो घरवारो आहे, जंहिं अली खे पाण
करीम वसिदा कन अली न्याणी ॼमई उनखे जॾहिं जान थी वञे त उनजी शादी कराए ॾियां। सैदना अली ने ते अमल कयो ऐं ॿी वसियत फरमायो पाण फरमायो अली ॿी वसियत ॿुधा जेकर उहा औरत जेका बेवा थी आहे जो मुर्स वफ़ात करे वियो आहे शहीद थी वियो आहे या तलाक याफ़्ता है उनजो हमनवा उनजो हम उम्र को शख्स नजर अची वञे जल्दी कजां उनजी शादी कराए छॾियां इन में देर न कजां। असां बि वरी बेवा औरत जी शादी खे एब था समझूं तलाक याफ़्ता औरत खे एब था समझूं ॿी शादी। अव्हांखे मालूम हुअणु घुरिजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेके घर वारियूं हुयूं 11 घर वारियूं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं उन मां हिकिड़ी घर वारी अम्मा आशा कुंवारी ही बाक़ी सभु बेवा। छाते था तुंहिंजी वॾाई कयो उसवे हसना में पाण करीम तरजीह ॾिनी आहे। पाण करीमन फरमायो त जेको बेवा औरत सां शादी थो करे इहो वॾो जिहाद आहे। सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ते पूरो अमल करे ॾेखारियो। हजरत जाफर तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु जंग मूता में शहीद थी वियो आहे। सैयदना अली अल मुर्तज़ा जो वॾो भाउ आहे जंहिंजो जाफर तैयार जंहिंजी घरवारी बेवा थी वई आहे बीबी अस्मा बिन्त उमैस। हजरत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु उन बीबी सगोरी जो वली थियो आहे ॾेर थे वली थियो आहे। बीबी अस्मा जी शादी कंहिंसां कराई सैयदना अबू बकर सिद्दीक़ सां। बता तव्हांखे तजुब लॻे त मौलवी साहब ॻाल्हियूं पियो करे हदीसुनि में वाक़िया आहिनि मौजूद आहिनि अहले तशरीह जे किताब में मौजूद सुन्नन जे किताब में मौजूद आहिनि हर मकतब फिक्र जे किताब में मौजूद आहे त हज़रत जाफर तैयार रज़ी अल्लाह ताला जी घरवारी बीबी अस्मा बिन्त उमैस जॾहिं बेवा थी त सैयदना अली उनजो वली बणिजी करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी शादी उन सां कराई कंहिंसां पंहिंजी अॻी भाॼाई सां। इन में मालूम थियो त अबू बकर सिद्दीक़ जो अली सां जी केॾी पाण में मोहबत हुई। बाक़ी ॻाल्हियूं सम्झो फुज़ूल जेके दुनिया वारा त कनि इख़्तिलाफ़ हुआ। पोइ वरी ॾिसो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जॾहिं वफ़ात कई आहे वरी बीबी साहिबा बेवा थी। अल्लाह अकबर मिसाल त ॾिसो पाण करीम जे फरमान ते सैयदना अली मुर्तज़ा जो अमल त ॾिसो उन साॻी बीबी सगोरी सां बीबी अस्मा बिन्त उमैस सां हज़रत अली रज़ी अल्लाह ताला निकाह कयो। मालूम इहो थियो जो बेवा थी वञे वरी बेवा थी वञे हुन सां निकाह करण में कोई हद न आहे तॾहिं पाण करीम अली न्याणी जवान थी वञे उनजी शादी कराए ॾियां इहो तो ते हक़ ई फर्ज़ आहे। वॾी उमिरि थी वयूं वीचारियूं पोढ़ियूं थी वयूं कई ॾिसंदो माण्हू वॾा वॾी उमिरि जा माण्हू उनमें सोच कहिड़ी त असां न्याणी परणाईंदासीं मथां जाइदाद में को ॿियो हिसो वठे या मुंहिंजो मट कोन्हे को वरी चवंदा यार असांजी न्याणी खे सब्र अल्लाह ॾिनो आहे अम्मा फातिमा ज़हरा खां मथे को साबरीन थींदो। नबी जे घर वारियूं नबी जूं न्याणियूं अहल बैत जूं न्याणियूं उन्हनि खां वधीक को सब्र करे ई कोन थो सघे। ही फितरी मामूल आहे मुंहिंजा साईं जिते नबी करीम हुकुम सादिर फरमायो आहे उन ते अमल करणु लाज़मी मलज़ूम थी थो वञे। तंहिं करे का बि उन में रिआयत न आहे। इहो माण्हू सदा लाइ तयारु रहे जेको न्याणी खे हक़ खां इन खां महरूम कई मिल्कत खां महरूम कयोसीं मिल्कत सभु पोड़े पी पुटनि जे नाले ते लिखाए छॾी। असां में हिकिड़ो अजीब वाक़िया थींदा आहिनि रीतू रस्मूं आहिनि। हाणे पोड़ो ॾिसे पियो त मरां पियो असां सभिनी में आहिनि मामला कंहिं ते तनक़ीद मुंहिंजी न आहे। हाणे मरण जे क़रीब आहियां डॉक्टर जो बाबा चाचे खे खणी वञो 2 टे ॾींहं बाक़ी खारायल पियल घर में पोइ चाचो छा कंदो त न्याणियुनि खे सॾु कंदो घुराईंदो अमा चयो अमा तूं भलिया पाणियल बि न्याणी अची वई कुंवारी बि न्याणी अची वई। हाणे ख़बर त का वसियत कोन कंदो पुटनि खे त मुंहिंजी न्याणी जी पारत अथव न अमां ताईं आयूं हुयो ही ॾिसो तव्हांजा भाइर बीठा आहिनि भाइर किथां लभनि
अमा हाणा हुई मिल्कियत ज़मीन पियो भाइरनि जे नाले ते लिखा हाणे इतराफ़ त कोन्हे न हाणे न्याणियूं निहारिन भाइरनि भाइर दोॾा हेॾा पटे पियो निहारे भेनरुनि ॾे त कुझु त ख़बर पई बाबो त मरे पोइ तुंहिंजी मुंहिंजी ख़बर पइजी वीचारियूं हेठि कंदी सब्र में इन पोड़े खां पुछ त कॾहिं तो पुटनि खां पुछो त न्याणियुनि खे तो हक़ हिसाब ॾियां तोखे एतिराज़ त कोन्हे को उन्हनि खां कोन पुछंदो अची न्याणियूं ॻोभूं वीचारियूं उन्हनि खां पुछंदो हू ॾिसनि पियूं त अबे जो थोरो घणो सहारो हो इन जे आसरे ते ईंदियूं तूं अधे जे घर इन जे मरण खां पोइ मिल्कियत ते छा पर मूंखे अचण ई कोन ॾींदो बाबा तुंहिंजी मर्ज़ी जेका तोखे ॻाल्हि वणे करे छॾ याद रखजो या इजाजत करने का इहो ज़ुल्म ई ज़्यादती आहे क़यामत ॾींहुं छिकबा उहे अफ़राद जिन न्याणियुनि खे मिल्कियत खां महरूम करे छॾियो केर बि हुजे आलिम हुजे फादिल हुजे मौलवी हुजे चौधरी हुजे वॾेरो हुजे साहिब हुजे अमीर हुजे ग़रीब हुजे जेका हुनखे प्रॉपर्टी मिल्कियत न्याणी जो हिसो आहे ॿ हिसा पुट जा त हिकिड़ो न्याणी जो आहे छाजे करे हिकिड़ो हिसो अबे वटां मिलेसि पियो नसीब में मुड़ुस खां मिलंदुसि उनखे घर वारो बि ॾियणो आहे नेक इंसान सुठो रोज़गारी वारो ॻोल्हे के ॾियणो आहे ऐं उनखां बाद हुनखे प्रॉपर्टी में बि हिसो लिखणो आहे खातनि में ज़मीन जो हिन जो हिसो प्लाटनि में हिन जो हिसो आहे ॾाज ॾेई करे जान थो छॾाए वाह वाह साईं घर भरे छॾी 50 एकड़ 100 एकड़ पुट लाइ लिखी वियो ज़मीन जा वाह साईं वाह बेड ॾिनी धी खे खटूर नहीं 50 40 हंधर नहीं 25 त वॻा कपिड़नि जा नहीं अरे उनखे शर्म हुअणु घुरिजे माण्हुनि खे जेके तसरा था कनि 100 एकड़ ज़मीन पुटनि जे नाले ते लिखाए छॾी ऐं 50,000 60,000 जो ॾाज ॾेई करे जान थो छॾाए यादि रखे क़यामत में इंतज़ार करे ही बभड़ ॿरनि पिया उते हिनखे जवाबु ॾियणो पवंदो केरु गॾु कोन हो ख़ुदा जो ख़ौफ़ कयो न्याणियुनि खे महरूम न कयो मिल्कियतुनि खां तव्हांजे ज़मीन में हुनजो हिसो अथव प्लाट में हुनजो हिसो अथव प्रॉपर्टी में हुनजो हिसो अथव बैंक बैलेंस में हुनजो हिसो अथव न लिखी वञो पुटनि जे नाले ते खाता न कयो जे कया अथव तौबा ताब थी करे पंहिंजी ज़िंदगी में वञो मुख़्तार कर वटि तपेदार अचे त अलाह जो मूंखे ख़ौफ़ थो थिए क़ब्र में मूंसां पुट कॾहिं कोन हूंदा मुंहिंजे न्याणियुनि जो हिसो करे वरी मां भला न्याणी खे रहम करे उहा वरी मां चवंदी धी खे तो हिसो ॾी परायो पुट खाईंदो ऐं जेका तुंहिंजे घर में धी पराई आई आहे सामाल सभु खाई वेंदी तुंहिंजी धी खे अचण कोन था तॾहिं सोच रखी एतिरी माना देर नगरी आहियूं असीं मुस्लमान ऐं असांजो कम असांजा कहिड़ा आहिनि साॻिया मके जी कुफार वारा तंहिं करे ॿियो हुननि ते रहम कयो मूं अर्ज़ु बि कयो त मके वारा काफ़र मारे हिकिड़ो दफ़ो छॾींदा हुआ हिकिड़ो ॾोह खणंदा हुआ ही मुस्लमान हर महीने में ॾोह पियो खणे न्याणी खे विहारे वेठो अल्लाह जे क़ुरान फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह पाक पुछा कंदो न्याणियूं मौजूद हूंदो इन्हनि पीअरनि खां पुछा कंदो कहिड़े ॾोह जे करे तव्हांखे क़त्ल कयो वियो हो ही मके जे कुफार खे उन्हनि पीअरनि खां सुवाल थींदो जिन ज़िंदह दरगोर ज़मीन में न्याणियूं पूरे छॾियूं हुयूं ऐं अॼु जे मुस्लमान खां सुवाल थींदो जे न्याणी खे घर वारे खां मुड़ुस खां महरूम करे प्रॉपर्टियुनि खां महरूम करे छॾियो उन खां बि क़यामत जे ॾींहुं साॻियो सुवाल थींदो ॿई कटड़े में बीठा हूंदा अल्लाह सवाल कंदो पोइ छा जवाबु ॾींदा पाण फैसले करण वारो हूंदो कोरट रब करीम जी हूंदी जेको ज़ालिम जो न बल्कि मज़लूम जो साथ ॾींदो पोइ कहिड़ो हिसाब ॾींदो ए पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अली खे इहे 5 वसियतूं कयूं ऐं आख़िर में हाणे काफ़ी टाइम थी विया बाक़ी आऊं मुख़्तसर ॿुधाईंदुसि सैयदना अली रज़ियल्लाहु ताला खे कहिड़नि शयुनि खां अल्लाह जे नबी मना कयो ऐं जिन शयुनि ते पाण करीम लानत वसाए विया उहे कहिड़ियूं शयूं हुयूं पाण करीम फरमायो सैयदना अली रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत बयान करे इन हदीस जो रावी सैयदना अली रज़ियल्लाहु ताला फरमाए लान अल्लाह मन ज़बह लिग़ैरिल्लाह लान अल्लाह मन लान वालिदैहि पाण करीम अली
इन्हनि सभिनी खे ॿुधाए छॾियो उम्मत वारनि खे जेके साहबी मौजूद आहिनि जेके मौजूद आहिनि उन्हनि खे ॿुधा अल्लाह सुब्हानहु व तआला नाराज़ थींदो आहे रहमत नादिल न कंदो आहे बल्कि अल्लाह जी लानत वसंदी आहे कहिड़ी शयुनि ते फरमाई सभ खां पहिरियों उहो शख़्स आहे लान अल्लाह मन ज़बह लिग़ैरिल्लाह उन शख़्स जे मथां लानत अल्लाह जी जेको अल्लाह जे नाले ते ॿिए जे नाले ते ज़बह करे अल्लाह जे नाले खे छॾे करे ॿिए जे नाले ते ज़बह करे उन ते बि अल्लाह जी लानत ॿियो कहिड़ो शख़्स आहे लान अल्लाह मन लान वालिदैहि ॿियो बदनसीबो शख़्स आहे उन ते बि अल्लाह जी लानत आहे जेको अबे ऐं अम्मा जे मथां लानत विझे साहबन पुछो या रसूल अल्लाह ही कहिड़ो बदनसीब शख़्स आहे ही कहिड़ो बदबख्त शख़्स आहे जेको पीउ ऐं माउ जे मथां लानतूं मोकिलींदो अल्लाह जे नबी फरमायो ही ॿिए जे माउ ऐं पीउ ते लानतूं मोकिलींदो जवाब में हू हिन जे माउ ऐं पीउ खे लानतान कंदो गार गंद कंदो गोया के हिन पंहिंजे माउ ऐं पीउ खे ख़ुदि जेको आहे लानत ॾियारी आहे अॼु असीं कचहरी में छा कंदा आहियूं सब खां पहिरीं नौज़ बिल्लाह मिन्हा बदनसीब बदबख्त बेअफ़ाला शख़्स सब खां पहिरीं मां ते गार ॾेई बुखी करे ज़ाल ते गार ॾेई खी करे वाह जी यार यारी आहे नंढी बड़ा गार खां सवाइ कचहरी कोन कंदी चिड़न बि कोन था बेगैरत किथां चिड़ंदो गार ते चिड़े ई कोन थो किथां चिड़ंदो पाण मतिलबु मलून आहे पाण मतिलबु बेगैरत करे जन्नत में कोन मलून शख्स जन्नती न आहे तौबा ताइब थियो ओ गारी त न कजे मां ते गार पीउ ते गार ज़ाल ते गार न्याणियुनि ते गार वाह जी दोस्त जन रुकू था गारियूं कढनि पाण करीम फरमाए त मुंहिंजी उम्मत वारा गार न कढंदा पाण फरमाए त मुस्लमान खे मुस्लमान क़त्ल थो करे इहो कुफ्र आहे ऐं मुस्लमान खे गार थो ॾे इहो फाजिर ऐं फासिक शख़्स आहे त जेको मां ऐं पीउ जे ॿिए खे गार ॾेई करे पुकारींदो सॾु कंदो जवाबनि हिन खे बि मां ते गार ॾेई करे पोइ कचहरी कंदो आहे तंहिं करे पाण करीमन फरमायो जंहिं पंहिंजे मां ऐं पीउ खे लानतूं ॾियारियूं या गारियूं ॾियारियूं सैयदुल कौनैन फरमायो इहो शख़्स मलून आहे अल्लाह जी लानत हिन शख़्स जे मथां वसंदी आहे रहमत खां महरूम रहिजी वियो वरी टियों कहिड़ो आहे पाण करीमन फरमाया त लान अल्लाह मन आवा मुहदिसन उन शख़्स जे मथां बि लानत आहे जेको कंहिं बिदअती खे मोहबत ॾे प्यार ॾे जाइ पनाह ॾे इज़त करे उन शख़्स ते बि लानत आहे छाजे करे जो बिदअती दीन में नयूं शयूं पैदा कंदो आहे पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो आहे कॾहिं वधाईंदो आहे कॾहिं घटाईंदो आहे दीन खे ई छेड़छाड़ कंदो आहे ऐं मज़हब इस्लाम जो असुल चहिरे के मस करण जी कोशिश कंदो आहे जा दीन में शइ न आहे या उन में खड़े करे विझंदो आहे ही बिदअती आहे बिदअती शख़्स जे लाइ जहन्नम जो ऐलान आहे पाण करीमन फरमायो बिदअती शख़्स जेको दीन में वधाए या घटाए भले कहिड़े कहिड़े उहिदे ते छो न हुजे पर उनजी इज़त न कजो जेको इज़त कंदो सो मलूम थी इहो शख़्स ऐं ॿियो केरु आहे हाणे आख़िरी चोथों शख़्स कहिड़ो आहे पाण करीमन फरमायो अल्लाह मन गयर मनार अर्द पाण करीमन फरमायो चौथो बदनसीब हुआ अल्लाह जी लानत जो ऐलान उन शख़्स जे लाइ थींदो आहे जेको ज़मीन जा दंग मटाए लान अल्लाह मन गयर मनार अल्लाह जेके ज़मीन जा दंग रखियल आहिनि ज़मीन जा पत्थर रखियल आहिनि प्लाटनि जा पत्थर रखियल आहिनि ज़मीनुनि जा पत्थर रखियल आहिनि उन्हनि पत्थरनि खे पाण ॾे खणी करे पंहिंजी ज़मीन वधाए थो प्लाट वधाए थो ही कूड़ हणे थो ही ठगी करे थो ही फिरार करे थो पाण करीमन फरमायो जंहिं तब्दील कया निशान ज़मीनुनि जा प्लाटनि जा प्रापर्टी जा उन शख़्स जे मथां बि रहमत जो नुज़ूल न थींदो इहो शख़्स बि मलून लानती आहे अञा बि हदीस में पाण फरमायूं त उहो मलून शख़्स आहे जंहिंजी वज़ाकत औरतुनि वारी आहे या उहा औरत मलून आहे जंहिंजी वज़ाकत मर्दनि वारी आहे छो अॼुकल्ह ॾिसो न मर्दनि खे छा कयो आहे
अच्छी सलवार पाईंदा, ॻाढ़ी खमीस गुलाबी सफ़ा जेके माइन जो वेस ऐं वरी सोढ़ी अहिड़ी जेका सिपराईंदा, वार खणी वॾा छिरिया अथनि। ऐं अॼुकल्ह त रवाज थियो आहे वाला कननि में मर्दनि खे ऐं कन टोपिया पिया आहिनि, उन्हनि में वाला कंहिं कननि में लॻा पिया आहिनि, किन में टॉप्स जेके औरतूं उहे लॻाए वेठा आहिनि। उन खां पोइ में वॾा वार कपिड़ा रपड़ पुठी रहो वञे पियो, महसूस में का माई बि वञे। ऐं जूतो जेको आहे सो हुनजो पांचो एतिरो आहे जो जूतो ढके पिया। पाण करीमन फरमाए त मर्द जे लाइ हुकुम आहे त उन सलवार पंहिंजी खे, पंहिंजी इज़ार खे, पंहिंजी चादर खे भेॼी खां मथे रखणो आहे। जेके इज़ार या चादर या उनजी कांच जेका भेॼी खां हेठां, पाण फरमाए त उन भेॼनि खे जहन्नम जो अज़ाब कयो वेंदो। भेॼूं साड़ी वेंदियूं, अॼु माइन जूं भेॼूं उघाड़ियूं, मर्द जूं भेॼूं ढकलियूं। अॼु तव्हां औरतुनि जा वॾा कता ॾिसो, मायूं अॼु ॾिसो अहिड़ा फैशन थी विया आहिनि त हिकु त एॾी सलवार जहिड़ी गोॾ ॿधी पई आहे, एॾा वॾा वॾा पांचा। नबी करीम फरमाया आख़िरी वक़्तु हूंदो औरतूं मर्दनि वारा लिबास कंदियूं, मर्द औरतुनि वारा लिबास कंदा। अॼु ॾिठो त सकाफ़त में ॾिठो छा मर्द जो शान छा आहे, टोपी ऐं पटको। माइन खे पटका ॿधा पाइनि, टोपी ॿधी पाइनि, उते नचनि बीठियूं गाॾियुनि जे मथां, रोड जे मथां रक्स पियूं कनि, नाच पियूं कनि। मूंखे ॿुधायो त आख़िरी वक़्तु कीअं थींदो? पर आख़िरी वक़्तु हूंदो औरत वेस कंदा मर्दनि वारा। मर्द जो शान टोपी आहे, मर्द जो शान पटको आहे। माइन पटका ॿधा, टोपियूं ॿधियूं, मर्दनि खे त ॿुधी मरण जो मक़ाम आहे। केतिरो न माना ही वक़्तु अची वियो आख़िरी, ऐं माण्हू सम्झंदा इहा सकाफ़त ऐं ख़ुशी आहे। सकाफ़त छा आहे? मोमिना औरत जी सकाफ़त आहे त पर्दे में रहे, इज़्ज़त ऐं शान में रहे। ऐं मर्द जे लाइ छा आहे? निर्वार थी करे मर्द घुमे, जिहाद करे अल्लाह जी राह में, दीन ॿुधाए, दावत ॾे। जेको औरत जो कमास औरत करे, मर्द वारो कमास मर्द करे। असांजी सकाफ़त बि इस्लाम आहे, असांजो दीन बि असांजी सकाफ़त आहे। ॿी कहिड़ी सकाफ़त चइबी आहे? सकाफ़त पर्दो आहे। हिन बाबा सिंध जी पुराणी सकाफ़त, पुराणी सकाफ़त इहा हुई। पुराणी सकाफ़त में औरतूं वॾियूं वॾियूं चादरियूं पाईंदियूं हुयूं, वॾो पर्दो कंदियूं हुयूं। अॼु बि ॾिसो हिंदुनि जी औरत आहे, गैर मुस्लिम जी औरत आहे, उनजे मुंहं ते पर्दो आहे। मुस्लमान जी औरत पर्दो लाहियो पई हले। क़ुरान मजीद जी आयत आख़िरी पढ़ो, टाइम मुंहिंजो मुकी वियो, ख़तम थी वियो आहे। फरमाया अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन ज़ालिक अदना युरफन फला युज़ैन वकान अल्लाह गफूर रहीमा। मोहम्मद करीम ॿुधा उम्मत वारनि खे, या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक, पहिरीं तुंहिंजे घर वारनि खे चओ। किथां हुकुम थो? घर खां शुरू कबो आहे। जेको कमु दीन जो कयो न, सुन्नत आहे त घर खां शुरू कयो। घर वारनि खे निमाज़ पढ़ायो, घर वारी निमाज़ पढ़े कान थी। ऐं हिते ॿिए स्टेज जो निमाज़ पढ़ायो माइन खे, निमाज़ त ही पढ़ो। मुंहिंजी माई निमाज़ पढ़े नथी, पोइ मूंखे हिते न आहे हक़ चवण जो। स्टेज ते जेका ॻाल्हि कयां थो, मूंखे अमल करणु घुरिजे। मुंहिंजी घरवारी निमाज़ नथी पढ़े, मुंहिंजूं नियाणियूं निमाज़ नथियूं पढ़नि, मुंहिंजा पुट निमाज़ था पढ़नि, त आऊं न कयां ऐलान? एतिरी बेवसी कान आई आहे। या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक, ए मोहम्मद करीम तूं चओ पंहिंजनि घर वारनि खे, पंहिंजनि राणियुनि खे, मोमिननि जे माइरनि खे, कुल अज़वाजिक व बनातिक, ऐं तुंहिंजे न्याणियुनि खे, न्याणियुनि खे। बनातिक मौलवी साहब वेठा अथव, हाफ़िज़ वेठा अथव, हुन खां पुछो बनात जम जो सीगो आहे। ऐं बिंत जबा हिकिड़ी न्याणी खे, नबी करीम जी हिकिड़ी न्याणी अम्मा फातिमा हुजे हा त अल्लाह बनात जा लफ़्ज़ कोन चवे हा। क़ुरान मजीद में अल्लाह फरमाए थो, ए नबी तूं चओ पंहिंजनि घर वारनि खे ऐं पंहिंजनि न्याणियुनि खे। माना नबी जूं 4 न्याणियूं आहिनि। हिकिड़ी नालो बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु ताला अन्हा, ॿी जो नालो बीबी उम्मे कुलसूम रज़ियल्लाहु ताला अन्हा, टीजो बीबी रुक़ैया रज़ियल्लाहु ताला अन्हा, चौथी जो नालो अम्मा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा। नबी जूं 4 न्याणियूं। या अय्युहन नबी कुल अज़वाजिक, ए पैगंबर तूं चओ, महबूब मिठा तूं चओ पंहिंजनि घर वारनि खे, पंहिंजनि न्याणियुनि खे, व बनातिक,
अते व निसाइल मोमिनीन मोमिनन जे औरतुन के चो मोमिनन जे न्याणियुनि खे बि उन जे औरतुनि खे बि चओ युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन पंहिंजे चेहरनि जे मथां कपिड़ो ओढ़ीन पर्दो कनि पर्दे में रहनि अल्लाह इन में कहिड़ी हिकमत आहे पर्दे में रहण जी फरमाई ज़ालिक अदना ऐं युरफ़न फला युज़ीन इन में वॾे में वॾी हिकमत आहे जो पर्दे में औरत हूंदी त बद नज़री खां बची वेंदी का ग़लत नज़र ने उथंदी कान का हिन खे केरु सुञाणंदो कोन को हिन जो हुस्न जमाल अल्लाह जेको नसीब कयो आहे सो लिकल हूंदो कंहिंजी नज़र बद नज़रे जी कान पवंदे हिन खे को तकलीफ़ ई कोन ॾींदो अॼु जेकर का ख़ूबसूरत औरत निकिरे थी त ही जवान जे पोयां मोटरसाइकिल जे पोयां लॻंदो आहे पंधु लॻंदो आहे जेसीं घर में दाख़िल न थिए तसीं पोयां पोयां जहिड़ो घर ठहियो वञे उनजे पोयां पोयां पियो हलंदो आहे ज़ालिक अदना युरफ़न फला युज़ीन मोहम्मद करीम में हिकमत इहा आहे त हिन जो चेहरो ढकियल हूंदो त कंहिं बदमाश जे तकलीफ़ुनि मां बची वेंदी के बद नज़र खां बची वेंदी तंहिं करे फरमाई त वकान अल्लाह गफूर रहीम फरमाए हाणे पर्दो कयव दीन ते अमल कयव हाणे तव्हां अल्लाह बि तव्हां लाइ गफूर रहीम ॻाल्हि सम्झ में आई मुंहिंजा साईं तंहिं करे अर्ज़ु पे इहो मूं कयो त पंहिंजे ढाल खे चाल खे पंहिंजे नमूने खे दीन में आणियो उदखुलू फिस्सिल्म काफ़ इस्लाम में पूरे जा पूरा दाख़िल थी वञो टंग दाख़िल हुजे ॿाहूं ॿाहिरि हुजनि ॿाहूं दाख़िल हुजनि टंगूं ॿाहिरि हुजनि न न न न इस्लाम जो कोटा इन में दाख़िल थी वञो इंशाअल्लाह ताला इन में औरतुनि खे फ़ाइदो मर्दनि खे फ़ाइदो न्याणियुनि खे फ़ाइदो पर्दे में फ़ाइदो अथव इस्लाम जे ढाल चाल में फ़ाइदो अथव दीन में फ़ाइदो अथव निमाज़ में फ़ाइदो अथव पंहिंजी ज़िंदगी बदिलायो अल्लाह खां दुआ घुरो अल्लाह रब करीम मूंखे अव्हांखे सभिनी खे अमल करनी तौफीक अता फरमाए सुभान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन मुरसलीन।